अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तजअलुल्लाह क़ुर्ज़तल लिअयमानिकुम अन तबर्रु व तत्तक़ू व तुस्लिहू बैनन नास वल्लाहु समीउन अलीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। रब्बि ज़िदनी इल्मा। ऐं तव्हां अलाह जे नाले खे अहिड़नि क़स्मनि खणण लाइ इस्तेमालु न करियो जंहिंजो मक़सदु नेकी, परहेज़गारी ऐं माण्हुनि जे विच में सुलह कराइण खां पासो करणु हुजे। ऐं अलाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। तव्हां अहिड़ी तरह कसम न खणो जो तव्हां नेकी खां महरूम रहिजी वञो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हिकु दफ़ो कसम खयो हो जॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते वॾो इल्ज़ाम लॻायो वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिकु ग़रीब मुसलमान जी माली मदद बि कंदो हुयो, त उहो ग़रीब मुसलमान बि उन बुहतान में, उन इल्ज़ाम में मुलविस थी वियो। तंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु कसम खयो त हाणे मां इन जी मदद न कंदुसि। अॻी आयत में अलाह फरमायो त तव्हां पंहिंजो नेकी जो रस्तो छो पिया बंदि करियो, तव्हां पंहिंजो नेकी वारो कमु जारी रखो। हिते बि मिसाल तौरु ॿिनि भाइरनि में कंहिं वजह सां झगड़ो थी वियो ऐं तव्हां उन में सुलह कराइण जी कोशिशि कई ऐं उन कोशिश जे दौरान तव्हांखे को धकु लॻी वियो या कुझु कंहिं वजह सां हुननि तव्हांजी ॻाल्हि न मञी ऐं तव्हां कावड़ में कसम खणी वेठो त आईंदा त इन्हनि जे विच में कॾहिं माण्हू सुलह कराईंदुसि। अलाह थो फरमाए त तव्हां पंहिंजे लाइ नेकी जो दरवाज़ो बंदि न करियो, तव्हां कोशिशि करियो उन में सुलह जारी रखो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स कंहिं शइ ते कसम खाई वठे ऐं उहो उन खां बहितर शइ ॼाणे वठे त उहो पंहिंजे कसम जो कफ़ारो अदा करे ऐं जेका बहितर शइ आहे उहा करे। यानी इंसान कंहिं वजह सां कसम खयो आहे त हाणे हीअ मां कमु न कंदुसि ऐं बाद में हुनखे मालूम थिए त इन में नेकी जो कमु तमामु बहितर आहे त हुनखे घुरिजे त उहो कसम तोड़े उनजो कफ़ारो अदा करे ऐं बहितर वारो कमु उहो करे वठे। ऐं यादि रखो त अलाह अव्हांखे अव्हांजे अजायनि कसमनि खणण ते पकड़ न कंदो आहे, पर कसम खणण वक़्तु जेका नियत अव्हांजी दिलियुनि में आहे उन ते पकड़ींदो। ऐं अलाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत बुर्दबार आहे। हिकिड़े माण्हू जी आदत हूंदी आहे या हुनजो हिकिड़े क़िस्म जी ज़बान हिरी वेंदी आहे त वल्ला मां ही कमु कंदुसि, वल्ला हुनजी ज़बान ते हिकिड़ो तकिया कलाम थी वेंदो आहे। अलाह फरमाए थो त इन्हनि कसमनि ते मां तव्हांजी पकड़ न कंदुसि। अरबनि में बि काफ़ी इन्हनि में रिवाज हूंदो आहे त हर ॻाल्हि ते इन तरह जा कसम खणंदा आहिनि जेको हुननि जी नियत न आहे हूंदी, बसि ज़बान हुन ते हिरियल आहे। हा, बाक़ी उहे कसम जेके तव्हांजी पकी नियत जा हूंदा, तव्हां दिलि सां उहे कसम खया आहिनि त उहो तव्हांखे कसम अदा करणो पवंदो। अगरि उहे तव्हां टोड़ींदा त अलाह फरमाए थो उन ते मां तव्हांजी पकड़ कंदुसि। जेके पंहिंजी ज़ालुनि सां सोहबत न करण जो कसम खणी वेठा आहिनि उन्हनि खे 4 महीननि जी मोहलत आहे ऐं इन्हीअ मुदत अंदरि रुजू करणो आहे। पोइ जेकॾहिं उन मुदत में मोटिया त रुजू कनि ऐं सोहबत कनि। बेशक अलाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करणो। अरबनि में इहो दस्तूर हूंदो हो त हू कंहिं वजह सां गुस्से में कावड़ में कसम खाई वठंदा हुआ त असां हाणे पंहिंजी ज़ालुनि जे वेझो न वेंदासीं। उन ते अलाह साईं उन्हनि खे फरमाए रहियो आहे अगरि तव्हां इन तरह जो को कसम खयो आहे त तव्हांखे 4 महीननि जी मोहलत आहे, इन 4 महीननि जे अंदरि तव्हां रुजू करे वठो। इनखे ईला चइबो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजी अज़वाज मुतहरात खां ईला फरमायो हो जॾहिं उन्हनि मुतालबो कयो हो त हाणे असांजो बि नान नफ़्को तव्हां वधायो, छो जो हाणे इस्लाम में ख़ुशहाली अची वई आहे, आम माण्हुनि खे बि इन्हनि जो फ़ाइदो हासिलु थियो आहे त असांखे बि इन्हनि जो फ़ाइदो हासिलु थियणु घुरिजे। इन ॻाल्हि ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अज़वाज मुतहरात खां ईला फरमायो। आम हालतुनि में बि माण्हू पंहिंजी ज़ालुनि जे वेझो न वञण जी कसम खाई वेंदा आहिनि त उन हालत में माई न शादीशुदा में लिखी वेंदी आहे ऐं न ई वरी आज़ाद यानी तलाक याफ़्तान में हूंदी आहे जो कुझु ॿियो फ़ैसिलो करे सघे। उन्हनि खे 4 महीननि जी मोहलत आहे। अलाह फरमाए थो त इन 4 महीननि जे अंदरि तव्हां या रुजू करियो या वरी अॻी आयत में अचे थो या तव्हां अगरि इरादो ई कयो आहे त उन्हनि खे तलाक ई ॾेई छॾियो, माना हिकिड़े पासे कयो, उन्हनि खे लटकाए न रखो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हो पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में पंहिंजी धीउ हज़रत हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां मालूम कयो हो त हिकु औरत केतिरो टाइम पंहिंजे पाण खे बग़ैर बुर्स जे रोके सघे थी। त हज़रत हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा ॿुधायो त 4 महीना, छो त
उन वक़्त में मुसलमान जिहाद ते वेंदा हुया ऐं काफ़ी अरसे ताईं हू घर में वापसि न ईंदा हुया। जॾहिं पाण पंहिंजी धीउ खां इहो पुछी वरितऊं त पोइ हिकिड़ो ऐलान फरमायऊं त हाणे हर जिहादी खे 4 महीननि जे अंदरि पंहिंजे घर चकर ज़रूरु लॻाइणो आहे या वरी पंहिंजी घरवारी पाण सां गॾु वठी वञे। असां वटि हिकिड़ो अजीब रिवाज आहे त को माण्हू ॿाहिरि मुल्क में सऊदी में या कंहिं मुल्क में मुलाज़मत कंदो आहे, हुनजी शादी जो इरादो थींदो आहे त हू 2-3 महीननि जी छुटी वठी मुल्क ईंदो आहे। हू शादी करे वरी वापसि छुटियूं मुकमल करे हलियो वेंदो आहे। 4-5 साल हुनखे लॻी वेंदा आहिनि घर मोटंदो ई आहे। उनजी बि वीचारी ज़ाल न तलाक याफ़्तनि में थी ऐं न ई वरी हू आज़ादु थी जो हू ॿियो फ़ैसिलो करे सघे। हुननि खे बि घुरिजे त हू या त पंहिंजी ज़ालुनि खे पाण सां गॾु वठी वञनि या वरी इन टाइम में चकर ज़रूरु लॻाइनि। घणनि उलमा जे नज़दीक इहो निकाह बि मकरूह निकाह आहे वल्लाह। ऐं जेकॾहिं तलाक ॾियण जो पको इरादो रखनि था त तलाक ॾेई वठनि। तहक़ीक़ अलाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। ऐं तलाक ॾिनल ज़ालूं पाण खे 3 हैज़नि जी मुदत ताईं रोकीनि। ऐं जेकॾहिं अलाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखण वारियूं आहिनि त अलाह जेकी संदन रहमन में ॿार पैदा कयो आहे सो खेनि लिकाइण जाइज़ न आहे। ऐं जेकॾहिं इन्हीअ मुदत यानी 3 महीननि अंदरि संदन मुड़ुस उन्हनि सां सुलह करणु चाहिनि त खेनि मोटाइण जा वधीक हक़दार आहिनि। ऐं दस्तूर मूजिबि औरतुनि जो बि अहिड़ो ई हक़ मर्दनि ते आहे जहिड़ो उन्हनि ते आहे, पर मर्दनि खे मथनि वधीक मर्तबो हिकु दर्जो हासिल आहे। बेशक अलाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। हीअ आहे इद्दत। 3 महीननि ताईं इद्दत खां पोइ 3 महीननि ताईं औरत खे इद्दत लाज़मी करणी आहे। ऐं अगरि इन 3 महीननि जे अंदरि इन इद्दत जे दौरान मुड़ुस पंहिंजी ज़ाल सां रुजू करणु चाहे थो त उनखे पूरो हक़ हासिल आहे। औरत खे को बि इख़्तियार न आहे त हू मर्द खे मना करे सघे। अगरि मर्द चाहे थो त मां रुजू करियां थो त औरत नथी चई सघे त न मां रुजू न कंदसि, तो मूंसां हीउ तरीक़ो कयो, तूं मूंसां विड़े वग़ैरह वग़ैरह जेको बि कावड़ में थी वियो, तंहिंजे करे हाणे मां तोसां कंहिं तरह रुजू नथी करे सघां। न, औरत खे इहो अलाह ताला इख़्तियार न ॾिनो आहे। ऐं अलाह फरमाए थो त तव्हांजे रहमत में मूं जेको ॿार रखियो आहे उहो तव्हांखे लिकाइण जाइज़ न आहे। छो औरत यकीननि चाहींदी त इहो मां ॿार लिकायां, छो जो किथे मर्द वरी इहो मूंखां ॿार खसे न वठे। तो अलाह ताला फरमाए थो जेको अलाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखनि थियूं उन्हनि जे लाइ इहो जाइज़ न आहे त इहो ॿार हू लिकाइनि। बहरहाल ॿार यकीननि पीउ जे नाले सां सुञातो वेंदो ऐं ॿार जी सुञाणप पीउ जे नाले सां ई थींदी। पीउ खे पूरो इख़्तियार आहे त ॿार उहो वठी सघे थो, छो जो अॻियां ईंदो त ॿार जो सॼो ख़र्च जेको ॿार खे माउ खीर पियारींदी त उनजो बि सॼो नान नफ़्को उन पीउ जे ज़िमे में आहे। अलाह फरमाए थो त मूं मर्द खे हिकिड़ो दर्जो औरत ते, यकीननि ही ज़ाल ऐं मुड़ुस जो ज़िक्र हले पियो त मर्द खे या मुड़ुस खे हिकु दर्जो अलाह ताला ज़ाल ते फज़ीलत ॾिनी आहे। मालिक बि उहो आहे, ख़ालिक बि उहो आहे, उन ई पैदा कयो आहे, सॼो इख़्तियार हू पाण वटि रखे थो ऐं यकीननि हुनजी हिकमत बि आहे। मर्द खे ताक़त वारो कयो अथसि ऐं औरत खे मर्द जे मुक़ाबले में कमज़ोर रखियो अथसि। सख़्तु हालात सख़्तु मौसम में जेका महिनत मज़दूरी मर्द करे सघे थो उहा औरत नथी करे सघे। कमाइण जो ज़िमो बि मर्द जे मथां आहे, औरत खे घर संभालणो आहे। छा भला कंहिं वजह सां ज़ाल ऐं मुड़ुस बराबरि थी सघनि था? भला तव्हां हिकिड़ो ई इदारो वठो, छा हिकिड़े ई इदारे जा 2 सरबराह थी सघनि था? हिकिड़े मुल्क जा 2 वज़ीर आज़म थी सघनि था? हिकिड़ो सरबराह थींदो, ॿिया उन जे हेठि मातहत रही करे पोइ तव्हां केतिरा बि वज़ीर रखी छॾियो या केतिरा ई ॿिया तव्हां मुलाज़िम पंहिंजा रखी सघो था, पर हुकुम हिकिड़े जो ई हलंदो, फ़ैसिलो हिकिड़ो ई करे सघो। इहा हिकमत आहे। अगरि ज़ाल ऐं मुड़ुस ॿई जेकॾहिं बराबरि थी वञनि त निज़ाम हली कोन सघंदो। ज़ाल मशवरे में बिल्कुलु शरीक थी सघे थी, लेकिन फ़ैसिले जो इख़्तियार मुड़ुस खे ई आहे, जो हाकिम अलाह ताला मुड़ुस खे बणायो आहे इन ज़ाल ऐं मुड़ुस जे रिश्ते में। तलाक 2 दफ़ा आहे, पोइ या त चङी तरह सां औरत खे रखियो वञे या सुहिणे तरीक़े सां खेसि जुदा थियण जी इजाज़त ॾिनी वञे। ऐं अव्हां लाइ जाइज़ न आहे त जेकी हुननि खे ॾेई चुका आहियो तंहिं मां कुझु वापसि वठो, सवाइ उन जे जो जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त ॿई मर्द ऐं औरत अलाह जे हदुनि ते क़ाइमु न रही सघंदा त पोइ पाण में कंहिं सम्झोते ते मामिलो तइ कनि ऐं औरत कुझु मुआवज़ो ॾेई अलहदगी हासिल करे। इहे अलाह जूं हदूं आहिनि
ऐं इन्हनि खां अॻिते न लंघो ऐं जेकी अलाह जूं हदूं उरांगींदा उहे ई ज़ालिम आहिनि। तलाक ॿ दफ़ा आहे। हिन ॿिनि तलाकुनि जी इदत जे दौरान मुड़ुसु पूरो इख़्तियार रखे थो रुजू करण जो, ऐं औरत खे इजाज़त नाहे त मर्द जी रुजू करण वक़्तु उनखे मना करे त मां रुजू नथी करणु चाहियां। अलाह फरमाए थो या त तव्हां औरत खे चङी तरीक़े सां रखो, ईअं न थिए जो तव्हां पंहिंजे अंदर जी बाहि कढण जे लाइ हुनखे वरी रुजू करियो ऐं पोइ वरी वापसि हुनखे तकलीफ़ या इज़ा ॾियणु शुरू करे छॾियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे जुदाही थियणो आहे त उहो बि सुठे तरीक़े सां उन्हनि खे रुख़्सत करे छॾियो। ऐं जेको बि हक़मर तव्हां उन्हनि खे ॾिनो आहे उन्हनि मां तव्हां कुझु बि वापसि नथा वठी सघो, चाहे तव्हां उहिद पहाड़ जेतिरो हुनखे सोन बि ॾिनो आहे उन्हनि मां बि तव्हां कुझु बि ज़रे बराबरि बि उन्हनि खां वापसि वठण जो इख़्तियार नथा रखो। हा, अगरि औरत सम्झे थी त हुन सां नाहक ज़ुल्म कयो पियो वञे ऐं हुन जा नान नफ़को या हुन जा जेके बि अख़राजात आहिनि उहे पूरा नथा थियनि, ऐं पोइ औरत खे इख़्तियार आहे त हू खुला वठी सघे थी, ऐं खुला वठण वक़्तु हुनखे अधु हक़ महर छॾिणो। अलाह फरमाए थो इहे मुंहिंजूं हदूं आहिनि, मुंहिंजूं हदूं हरगिज़ बि न उरांघिजो। छो जो यकीननि जेको मामिलो थींदो आहे कावड़ में हूंदो आहे, पोइ इंसानु कावड़ में सभु लीका लताड़े बीह रहंदो आहे। हा त फरमाए त होशियारु थीजो, इन्हनि खे उरांघण जी कोशिश बि न कजो, ऐं जेके बि मुंहिंजूं हदूं उरांघींदा यकीननि उहे ज़ालिम थी। पोइ जेकॾहिं हुन मर्द ॿिनि तलाकुनि ॾियण खां पोइ टीं तलाक उन औरत खे ॾिनी त उहा औरत उन लाइ तेसीं ताईं हलाल न थींदी जेसीं ताईं हूअ कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे। ऐं जेकॾहिं ॿियो मुड़ुसु उन औरत खे अज़ ख़ुदि तलाक ॾिए त पहिरियों मुड़ुसु ऐं हीअ औरत पाण में रुजू कनि त ॿिन्ही ते को गुनाह न आहे, बशर्त के ॿई हिन ॻाल्हि खे सम्झनि त अलाह जी हदुनि खे क़ाइमु रखी सघंदा। ऐं इहे अलाह जूं हदूं आहिनि जेकी अलाह इल्मु ऐं सम्झ रखण वारनि माण्हुनि लाइ खोले खोले बयानु करे। छो त तलाकूं आहिनि ॿ दफ़ा, ऐं जीअं पहिरीं अर्ज़ु करे चुकासीं त मर्द खे इख़्तियार आहे इन्हनि ॿिनि तलाकुनि जे विच में रुजू करे सघे थो। तंहिं वजह सां उन ॿिनि तलाकुनि जी इदत जे दौरान अगरि मुड़ुसु उन में रुजू नथो करे त पोइ इहा तलाक बाइन थी वेंदी, यानी हाणे तलाक मुकमल थी वई, इदत मुकमल थियण खां पोइ उहा तलाक थी वई। हाणे हू पाण में ॿई निकाह करे सघनि था, पर हाणे उन निकाह जे लाइ औरत खे पूरो इख़्तियार आहे त हू हा करे या न करे। हाणे औरत उहे मुकमल तौरु आज़ादु आहे। पर अगरि टीं तलाक थी चुकी आहे ऐं टीं तलाक खां पोइ मर्द खे को बि इख़्तियार कोन्हे को, हाणे औरत मुकमल तौर ते आज़ादु आहे। हाणे ही ॿई पाण में निकाह नथा करे सघनि जेसीं ताईं उहा औरत कंहिं ॿिए मर्द सां शादी करे, ऐं उहो बि हिन खे पंहिंजी मर्ज़ी सां, यानी जीअं ही पहिरियां ज़ाल मुड़ुसु पाण में न ठहिया त ही औरत उन मुड़ुस सां बि ईअं कंहिं वजह सां न ठही सघी ऐं हू अज़ ख़ुदि उनखे तलाक ॾिए थो, त पोइ ही पहिरियों मुड़ुसु ऐं हीअ ज़ाल पाण में रुजू कनि ऐं निकाह कनि त उन में को बि गुनाह न आहे। इन मरहले खे चइबो आहे हलाल। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हलाला करणु ऐं कराइण वारे ॿिन्ही ते लानत आहे। असां वटि बि यकीनन हलाला कराइण वारा मौलवी मौजूदु आहिनि। दीन जा ठेकेदार वेठा आहिनि, दीन में किथां न किथां हीलो बहानो कढी पंहिंजो धंधो ॼमायो वेठा आहिनि। चालबाज़ियूं करण जे लाइ हलाला मौलवी बि तमामु घणा मशहूरु आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि ते लानत फरमाई। ऐं जॾहिं अव्हां पंहिंजी ज़ालुनि खे ॿ दफ़ा तलाक ॾेई चुको ऐं उहे पंहिंजी इदत पूरी करण ते हुजनि त पोइ या त सुहिणे तरीक़े सां उन्हनि खे रोकियो या खेनि चङी रीति रुख़्सत करियो। छो मर्द खे इख़्तियार आहे ॿिनि तलाकुनि जे विच में जेका इदत आहे उन में हू रुजू करे सघे थो। टीं तलाक थी वई त पोइ हाणे जेको पोइ आयत में पढ़ियासीं त हाणे जेसीं ॿिए मर्द सां शादी नथी करे तेसीं ताईं पहिरें मुड़ुस लाइ हलाल न आहे। फ़क़ति ईज़ाइण लाइ उन्हनि खे न रोकियो त जीअं उन्हनि सां ज़्यादती करे, ऐं जेको ईअं कंदो तंहिं बेशक पंहिंजे जीअ ते ज़ुल्म कयो। ऐं अलाह जी आयतुनि खे तमाशो न बणायो, ऐं अलाह जी नेमतुनि खे यादि करियो जेकी हुन तव्हां ते कयूं आहिनि, ऐं जेको किताब ऐं हिकमत तव्हां ॾांहुं नाज़िल कयईं उन जे ज़रिए बि नसीहत करे थो। पोइ अलाह खां टिरियो ऐं हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झो त अलाह खे यकीनन हर शइ जो पूरो पूरो इल्मु आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजी ज़ालुनि खे तलाक ॾियो ऐं हू पंहिंजी इदत पूरी कनि त पोइ उन्हनि खे पंहिंजनि मुड़ुसनि सां निकाह करण खां न रोकियो जेकॾहिं उहे मुनासिब ऐं मारूफ़ तरीक़े सां पाण में निकाह करण ते राज़ी आहिनि।
ऐं तव्हांखे नसीहत थी कई वञे त अव्हां कॾहिं बि संदन विच में रुकावट न बणिजो। जेको तव्हां मां अलाह जी आख़िरत ते ईमान आणे थो त इन में ई अव्हां लाइ भलाई ऐं पाकाई आहे, ऐं बेशक अलाह ॼाणे थो ऐं तव्हां नथा ॼाणो। हाणे ॿ तलाक़ूं मुकमल थी वयूं ऐं मुड़ुस उन्हनि जे दौरान रुजू न कयो त हाणे इहा तलाक़ बाइन थी वई। हाणे अगरि हू पाण में रुजू करणु चाहिनि था सुहिणे तरीक़े सां त हुननि खे दुबारा निकाह करणो पवंदो। अगरि रुजू करे वठे हा त उन में को बि निकाह जी नौबत कोन अचे हा, पर छो जो इद्दत मुकमल थी चुकी आहे त हाणे उन्हनि खे वापसि रहण जे लाइ, गॾु रहण जे लाइ हुननि खे दुबारा निकाह करणो पवंदो। पोइ थिए छा थो त माण्हू हुन जे विच में चवनि था, तक़रीबन औरत जा घर वारा ई, पीउ थी वियो, भाउ थी वियो, चाचा मामा सोट माइट, उहे चवनि था त न असांजी बिरादरी में कहिड़ी इज़त रहंदी जो हिकु दफ़ो तव्हांजी तलाक थी वई त वरी उन ई मुड़ुस सां जीअं तोसां ज़्यादती कई, जेको तोसां विड़ियो, जेको असांजे घर अची तोखे घटि वधि ॻाल्हाए, वग़ैरह वग़ैरह जेको बि थी वियो मामिलो, हाणे इन सां गॾु तोखे वापसि असां रहणु कोन ॾींदासीं, तोखे असां वरी निकाह कोन करणु ॾींदासीं। अलाह थो फरमाए तव्हांखे को बि इख़्तियार न आहे, तव्हां इन्हनि जे विच में हाणे छो पिया अचो। हुननि खे कंहिं वजह सां सबक़ु हासिल थी चुको आहे, हाणे हू सम्झी चुका आहिनि त हुननि खां ग़लती थी हुई। हाणे मूं जॾहिं हुननि खे इजाज़त ॾिनी आहे दुबारा निकाह करे, हू सुहिणे ऐं सुठे तरीक़े सां पाण में रहणु चाहिनि था, तव्हां विच में छो पिया अचो, तव्हां छो पिया हुननि जे विच में रुकावट बणिजो। जेको तव्हां मां अलाह जी आख़िरत ईमान आणे थो तव्हां लाइ इन में भलाई ऐं पाकाई आहे। हा, हिकिड़ो माण्हू सफ़ा ज़िद ते बीह रहियो आहे ऐं कंहिं वजह सां रुकावट बणियो बीठो आहे, हाणे हुनजो अलाह जी आख़िरत ते ईमान भई कमज़ोर ई आहे या कंहिं वजह सां कुझु बि को बि मामिलो आहे, हाणे ज़िद ते बीह रहे त हाणे हुनखे तव्हां छा कंदा। उनजो मिसल जानवर वांगुरु आहे, न मञींदो त उनखे केरु माण्हू कुझु करे बि नथो सघे। पर बहरहाल अलाह जो हुकुम आहे त तव्हां इन्हनि ॿिन्ही जे विच में न अचो जेकॾहिं हू वापसि निकाह करणु चाहे, छो जो शरीयत जो हुकुम आहे। शरीयत जे अॻियां इंसान जी का बि कोन हलंदी, चाहे तव्हांजो कहिड़ो क़बीलो हुजे, कहिड़ी ज़ात हुजे, तव्हां में कहिड़ो ई बुरो तरीक़ो छो न शुरू खां हलंदड़ हुजे, जॾहिं तव्हां ताईं अलाह जूं आयतूं पुॼी चुकियूं, हाणे तव्हांखे पंहिंजो इहो ज़ालिमाणो तरीक़ो हटाइणो पवंदो। माइरूं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे पूरनि 2 सालनि ताईं थञ पियारीनि, ऐं इहो हुकुम उन पीउ लाइ आहे जेको चाहे थो त संदसि ॿार पूरी मुदत ताईं थञ पीए, ऐं उन्हीअ जी खुराक ऐं पोशाक जो मुनासिब बंदोबस्तु पीउ ते आहे, ऐं इहो ॿार पीउ ते उन जी हालत ऐं हैसियत मुताबिक़ हूंदो, ऐं न माउ खे उन ॿार जे करे तकलीफ़ में विधो वञे ऐं न पीउ खे उन करे तंग कयो वञे। ऐं जेकॾहिं उन ॿार जो पीउ मरी वञे थो त उन जे वारिस ते बि साॻियो ई हक़ आहे जेकी उन ॿार जे पीउ ते हो। ऐं जेकॾहिं बाहिमी रज़ामंदी ऐं मशवरे सां ॿई खीर छॾाइण ते राज़ी थी वञनि त ईअं करण में बि ॿिन्ही ते को गुनाह न आहे। ऐं जेकॾहिं अव्हां पंहिंजी औलाद खे कंहिं ॿी औरत खां थञ पियारणु चाहियो था त उन में बि को गुनाह न आहे, पर शर्त हीअ आहे त उन जो जेको मुआवज़ो मुक़ररु कयो सो मारूफ़ तरीक़े सां अदा करियो, ऐं हर हाल में अलाह खां ड्रियो ऐं यकीन ॼाणो त जेकी कुझु अमीं करियो था उनखे अलाह ख़ूब ॾिसंदो आहे। इहो हुकुम पियो अचे जॾहिं तलाक उन्हनि में थी चुकी ऐं माई खे ॿारड़ो बि आहे ऐं ॿार यकीननि खीर पींदो माउ जो, त उन माउ जो ख़र्चो उन ॿार जे पीउ ते आहे। नान नफ़को जेको बि उनजो लटा कपिड़ा आहिनि इहो उन पीउ जे ज़िम्मे आहे। पीउ खे घुरिजे त उहो पंहिंजी हैसियत हार, ई न हू ॾाढो ग़रीब आहे ऐं माई मुतालबो करे त न असांखे हेतिरो ॾे, इहो यकीननि ज़ुल्म थींदो। ऐं पीउ वरी अगरि कंहिं वजह सां मालदार आहे, आसूदो आहे, त हू पंहिंजी ताक़त हार छॾे करे माई खे बसि मिड़ई पुराणा लटा या कुझु हल्के ग़रीबाणो खाधो ॾे, उहो बि हुनजे लाइ जाइज़ न आहे। पंहिंजे सुहिणे तरीक़े सां जेका हुनजी ताक़त आहे उन ताक़त हार जेका पंहिंजी साबिक़ा घर वारी आहे ऐं पंहिंजो जेको ॿारु आहे ॿिन्ही जो ख़र्च इन खे ई करणो पए। अगरि हू मरी वञे थो बिलफर्ज़ उहो माई जो साबिक़ा मुड़ुस या उन ॿार जो पीउ गुज़ारे वञे थो त हाणे जेके उनजा वारिस आहिनि उन्हनि ते बि साॻियो ई हक़ आहे त तव्हां उनजो उहो ई ख़र्चो उहो ई हलायो जीअं उनजे पीउ जे ज़िम्मे हुयो, जो कानूननि ॿार पीउ जे ई नाले सां सुञातो वेंदो आहे। सदक़ अल्लाह अल-अज़ीम।